अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम रूबरू सां गॾु मां आहियां कासिम राजपर। नाज़रीन, हिन प्रोग्राम जो जेको पहिरियों हिसो उहो तव्हां ॾिसी चुका आहियो, जंहिंमें मुग़ल साहब पंहिंजे ज़िंदगी जी जेके शुरूआती ॾियारा या शुरूआती साल आहिनि पढ़ाईअ खां वठी पंहिंजे अमली ज़िंदगी यानी नौकिरीअ ताईं, पर हाणे मुग़ल साहब सां अॼु पाण जेको कचहरी हुई सिलसिलो जोड़ींदासीं उहो जोड़ींदासीं त मुग़ल साहब सहाफ़त में कीअं आया। मुग़ल साहब पाण गुज़िरियल में तव्हांजी ज़िंदगीअ जा जेके इब्तिदाई ॾियारा हुया उन्हनि ते ॻाल्हायोसीं। हाणे पाण था अचूं त उहो मुग़ल साहबु जीअं मुग़ल साहबु जेको सिंधी सहाफ़त में पहिरीं घिड़ियो उहो भला मूंखे इजाज़त ॾियो, छो त मूंखां अहम ॻाल्हियूं विसरी वियूं आहिनि ऐं ॾाढियूं इंट्रस्टिंग आहिनि। मूंखे इजाज़त ॾियो। हा, पहिरें हिसे मूं पंहिंजो अप्लाई कयो हो इलेक्शन ऑफिसर जे पोस्ट। सही, बिल्कुलु। ऐं इलेक्शन ऑफिसर पंहिंजो इलेक्शन कमीशन आहे पाकिस्तान। हा, इलेक्शन ऑफिसर सिलेक्ट थियुसि ऐं असांखे लाहौर घुरायो 16 ग्रेड में। ग्रेड मूंखे यादि आहे, इलेक्शन ऑफिसर ग्रेजुएट, इट वॉज ग्रेजुएट। सो उते इलेक्शन ऑफिसर जी हैसियत में आउं बियुसि उते। सॉरी, बैंक खां पोइ जी ॻाल्हि आहे। बैंक मूं छॾे पोइ वरी इलेक्शन ऑफिसर जो थियुसि उते लाहौर में। हिननि असांखां पंहिंजो थोरो इंटरव्यू वरितो। 4-5 ॾींहंनि मथां ईद हुई। 4-5 ॾींहंनि खां पोइ असांखे वापसि वञिणो। हुननि फ़ैसिलो कयो त न, इहे जेके बि सिंध वञा इलेक्शन ऑफिसर आहिनि तंहिंजी असीं पोस्टिंग लाहौर में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में करियूं था। सिलेक्शन थी वई, सिलेक्शन थी। हाणे असांजी पोस्टिंग हुई। मूं उते स्टैंड वरितो। मूं चयोसीं ईद आउं ॻोठु पंहिंजी बुलाईंदुसि ऐं पंहिंजो हुन घणी चयो मूं इस्तीफ़ा लिखी पंहिंजो जेको माना जॉइनिंग सां गॾो गॾु 4 ॾींहनि खां पोइ हिते अञा निकितुसि ते माण्हू उॾायासीं। डिप्टी इलेक्शन कमिशनर घुराए पियो। उन वक़्तु वेस्ट पाकिस्तान हो। चई त ठीकु आहे, तव्हां भला वञो वञी ॻोठु ईद करियो, पोइ तव्हांखे अहिड़ी सिंध जे अंदरि ई अपॉइंट कंदासीं, तव्हांखे ऑर्डर्स मिली वेंदा। पोइ मां मोटी आयुसि ऐं पंहिंजो ईद जी पंहिंजे ॻोठु मटियारियूं। कुझु ॾींहंनि खां पोइ ऑर्डर आयो, मूंखे सखर में रखियो इलेक्शन ऑफिसर। उते मूं चार्ज वरिती। उते हिकिड़ो इलेक्शन ऑफिसर अॻे हुयो ऐं पंहिंजो ॿियो आउं इलेक्शन ऑफिसर हुयुसि। उते वियोसीं त उन ज़माने में ग़ुलाम अहमद महर, उन जे मुक़ाबले में नूरमल लुंड बीठो हुयो। सही। नूरमल लुंड प्रेसिडेंट खे दरख़्वास्त ॾिनी हुई हिन जे ख़िलाफ़ त हिन हेतिरा कूड़ा वोट दाख़िल कराया आहिनि, जेको सायरा आहे सखर सरदार ग़ुलाम अहमद ख़ान महर जे ख़िलाफ़। इहा हाणे जेका ॻाल्हि थो कयां, इहा वरी बाद में मूंखे ख़बर पई त हुननि चयो त हाणे छा कजे। हीअ सभु जा सभु डिप्टी इलेक्शन कमिशनर, डिप्टी कमिशनर, असिस्टेंट कमिशनर, मुख़्तियारकार सभु पैसा वठी वेठा। सही। पोइ पाण में सोचियो हाणे छा कयूं। चई हीअ आयो आहे नओं, हिनखे पतो बि कोन पवंदो। हिनखे मोकिलियो इंक्वायरी ऑफिसर करे। मूंखे इंक्वायरी ऑफिसर करे मोकिलियऊं पंहिंजो उते वञ तूं। मूंखे हाणे विसरियो थो वञे जेको कहिड़ी हुई। उते आयासीं। उते मुख़्तियारकार खे अॻे चई छॾियो। तंहिंजो त छुटो पंहिंजो बसि ख़ैरु आहे। ऐं पतुसि वॾा मूंखे भाकुर जी विहारियईं। हे कयईं। राति जो आरामु कर। सुबुह जो ॿिए ॾींहुं मूंखे चई त हाणे तूं भले वञी जेको आहे सो करे अचु। गाॾी तोखे असीं ॾियूं था ऐं ग़ुलाम अहमद महर जो जेको बंगलो आहे जेको प्रेसिडेंट लाइ हुन ठारायो त मूं चयो न ग़ुलाम महर जे बंगले में कोन रहियुसि। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी त मूंसां गॾु अटैच हिकिड़ो कयूं हुओ पंहिंजो मुख़्तियारकार खां मथे जेको हूंदो आहे असिस्टेंट कमिशनर, न असिस्टेंट कमिशनर, पंहिंजो मुख़्तियारकार ई सीनियर मुख़्तियार हो। उहो को तमामु सचो माण्हू हो। तंहिं मूंखे वठी चयोसीं त अच्छा हा, हिननि चयो ठीकु आहे। पोइ भला छा करी। मुंहिंजो सरकारी बंगला आहिनि। चयो ठीकु आहे, तूं सरकारी बंगले में रहिजे फलाणे में। भाई गाॾी में वञ। गाॾी में लथुसि त वियुसि वञण त हुन मूंखे कन में चयो ईअं गाॾी आहे ग़ुलाम महर जी। मूं हुननि खे चयो भाई हीअ गाॾी ग़ुलाम महर जी, ऐं न वेंदुसि। मूंखे सरकारी गाॾी में मोकिलियो। पोइ आख़िरकार मूंखे सरकारी गाॾी में मोकिलियो। उते रहियासीं। उते मूंखे चयो त हिकिड़े ॾींहं जे अंदरि, हाणे तमामु वॾो साहिरा खपनि। पोइ मूं चयो त ठीकु आहे, हिकिड़े ॾींहं जे अंदरि आउं 3 हंध ॾिसंदुसि। उन में जा पोइ आउं पाणी सिलेक्ट कंदुसि। 3 हंधनि ते वियासीं। हिकिड़े हंधि वियासीं त ॻोठु जो नालो लिखियलु हुजे, ख़ाली खूह हो, ॿी का शइ कोन्हे। ख़ाली खूह हो, ॿियो का शइ कोन्हे। मूं उहो पाण लिखियो। वरी ॿिए हंधि वियासीं त चयूं त हिते 1000 माण्हू रहनि था। उते हुए की 3 या 4 घर, उहो लिखियुमि। पोइ वरी 3 हंधि वियुसि त उते बि अहिड़ी हालत हुई। हाणे शाम अॼु थी, तव्हांजो माइंड ठही वियो। न रिपोर्ट ठही वई न। मूं चयो त भई हीअ मूं सिलेक्ट कया, हुननि मां हीअ पोज़ीशन आहे। हाणे असीं मोटूं उन ॾींहुं कासिम साहिबु एॾो सीउ हींअर आहे न, अहिड़ो सीउ हो। शुक्र जो मूंखे कोट वोट पियल हो। गाॾी अची ख़राबु थी ग़ुलाम महर जे ॻोठे खानगढ़ जे साम्हूं।
ऐं पंहिंजो चऊं त पंहिंजो साईं हाणे गाॾी ख़राबु थी पई आहे सरकारी गाॾी सरकारी गाॾी ठीकु तव्हां करियो इन दौरान चयोसीं गाॾीअ में इलाही वक़्तु का आहे साम्हूं ख़ानगढ़ आहे ग़ुलाम महिर वटि चांहि पियो मुंहिंजो न कोन वेंदुसि इन दौरान ग़ुलाम महिर पाण आयो पोइ मूंखां हया मिले पियोसि वेठासीं वञी जेॾी महिल हुनजे कमरे में वेठासीं त इहो टाइम हो जॾहिं BBC ते 8 बजे ख़बरूं ईंदियूं हुयूं BBC जूं ख़बरूं ॿुधण खां पोइ मूं चयो आउं हाणे वेंदुसि इन दौरान हू जेको ड्राइवर हो तंहिंजो साईं हीउ कोन मञींदो हाणे खां खायो सभिनी खे सी पियो थिए छॾियो त वञूं पोइ आख़िरकार वापसि अची गाॾी में वेठासीं गाॾी अची पंहिंजो जेको सो हुते मुख़्तियारकार इन दौरान हिननि होॾां DCअ खे ADC सभिनी खे मुख़्तियारकार जो छुटो तव्हां ऐं वियुसि थकल ॾाढो हुउसि सुतुसि हिन सुम्हारे कमिरो बंदि करे ॿाहिरि नौकरनि खे चयईं जेसि ताईं पाण न उते तेसि ख़बरदार जे कंहिं उतारियो मुंहिंजी अखि खुली आहे साईं पंहिंजो 9:30 तारे अड़ी पैसा मूंखे सवेरे वञिणो रिपोर्ट मूंखे उन ॾींहुं लिखणी हुई सो मूं चयो जल्दी जल्दी ऐं हथ मुंहुं धोई ऐं वेंदुसि कोन रुॻो मूं चयो हलो एॾी दौरान हीअ यार तकड़ि छो थो करी मूंखे बि हलणो आहे अॼु ॾींहुं बि हिकिड़ो जुमे जो हुजे मूं चयो मूंखे अॼु रिपोर्ट लिखणी आहे चई आऊं बि हलां थो गॾु था हलूं हाणे गॾु वेठा आहियूं हलंदे रस्ते में हिकिड़ी जॻह हुई चई त हिते हिकिड़ो दोस्त आहे उन सां रुॻो थोरो 5-10 मिंट थोरो ॻाल्हाईंदो तूं भली अंदरि वञो त हुन नमरान या पते जी जेका थींदी आहे रांदि कहिड़ी आहे जुआ खेॾणु शुरू करे ॾिनी मूं ऐं वाच में टाइम में वठी साम्हूं जे ॾाढी थी ओचितो हू जेको मूं सां गॾु मुंशी ॾिनो ते मूंखे हथ सां आङुर सां इशारो कयो ॿाहिरि त चई साईं हीउ सॼो तुंहिंजो वक़्तु विञाइण था चाहिनि हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे पंहिंजो स्टेशन वेझी आहे ट्रेन अचण वारी आहे या हलणु चाहियो त सखर मूं हुनखे ॿुधाए बग़ैर उहो सामान खणी हुन सां गॾु उहा जेका गाॾी हिते में वेठासीं सिधो अची स्टेशन ते असांजी उते आयासीं सखर ऐं उन ज़माने महिराण होटल जी कमरे में रहियल हुउसि सुबुह जो सवेल अञा उथी ऐं ॾंदुड़ में उकिरियां त ठक ठक थी खुलियां त ॿ मरा गॾु आहे उन्हनि मां हिकिड़े खे जेको सो ब्रीफ केस अंदरि अची वेठा साईं असीं मुंशी आहियूं पंहिंजो सरदार ग़ुलाम महिर जा बाद में ख़बर पई त ॿई रिटायर्ड पंहिंजो हुया मुख़्तियारकार चवंदा इहो ॿुधायो वियो मूंखे त पंहिंजो ग़ुलाम महिर पंहिंजो मुंशी उहे रखंदो आहे जेके रिटायर्ड मुख़्तियारकार हुया सो चयो साईं भला हितां ठाहे आहियो तव्हांजी रिपोर्ट अची पाण ठाहे आहियो मूं चयो मां रिपोर्ट पाण ठाहींदुसि तव्हांजी ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी आहे चई सम्झो बाबा हीअ रिपोर्ट तूं ॾिस त मूं ॾिसी वापसि कयो मुंहिंजो न रिपोर्ट ऐं मूं महिरबानी करे हाणे तव्हां हलो मूंखे कपिड़ा तयारु करे वञी ऑफिस में रिपोर्ट लिखणी आहे पोइ इते ईअं कमु हिकिड़ो ब्रीफ केस खणी रखियूं हिकिड़ी खोलियूं अलाए केतिरा नोट हुआ मूं कोन ॻणिया उन ज़माने में हा उहो खणी दरवाज़ो मूं चई महिरबानी करे ॿाहिरि निकिरो इहो तरीक़ो आहे पोइ गुंजाइण वक़्तु मूंखे चयूं त ॿुधी छॾ ख़ान जा जो ॿाहूं ॾाढियूं डिघियूं आहिनि तूं अॼु शाम 2 पन जो ई हितां ट्रांसफर थी वेंदे मुंहिंजो भले वञो ऐं इहो तयारु थी कपिड़ा तब्दील करे सिधो आयुसि पंहिंजो ऑफिस में शुक्र अलहमदिल्ला अञा DC बि कोन आयो ADC बि कोन आयो मूं सॼी रिपोर्ट लिखी DC जो जेको स्टाफ ऑफिसर जेको बि तंहिंखां उहो रिसीव कराए त मथां DC आयो चयो त हीअ त कमु त थी वियो हलियो सॼो रिसीव मूं चयो त भई हीअ आहे पंहिंजी पोज़ीशन पर पोइ इते अञा अची ऐं पंहिंजे ऑफिस में वेठुसि टेलीफोन आयो लाहौर मां चयो त आपकी ट्रांसफ़र हो गई है नवाब शाह और आप फला टाइम ट्रेन जाएगी उसमें चढ़ें और वहाँ वो जो इलेक्शन ऑफिसर जो ट्रांसफ़र हो रहा है या देनी है वो आपको रिसीव करेंगे अची सामान ॿधो सामान ॿधी ऐं वञी ट्रेन ते चढ़ियुसि ऐं आयुसि पंहिंजो माना मुग़ल साहिबु इहो सिंध जो या मजमूई तौरु पाकिस्तान जो हिसाबु इहो शुरूअ खां ईअं ई आहे सही ॾिसां त छा वरी नवाब शाह में छा थियो नवाब शाह में हिकिड़ी मूंखां चङी ॻाल्हि थी नवाब शाह में इहो इलेक्शन्स जी लिस्टूं ठाहिणियूं हुयूं लिस्टूं असां ठाहियूंसीं पोइ मूंखां जेकी सॼो उन में इलेक्शन में बीठो हो नालो सिर थो वञे तमामु हिकिड़ो सम्झो वॾो माण्हू हो उन्हनि खे मूं लिस्टूं फ्री में ॾिनियूं ऐं इलेक्शन जी रिज़ल्ट बि अची वई न अञा इलेक्शन हली पए त उते हिननि मुंहिंजो जेको हूंदो हो क्लर्क उहो हूंदो हो माइट हुन जो असांजे असिस्टेंट इलेक्शन कमिश्नर जो नवाब शाह में उन मथां बदतमीज़ी कई उन ते उहो इंक्वायरी करणु आया मूं जवाबु ॾिनो पर हुन चयो त हिनखे त ट्रांसफर मूंखे वरी ट्रांसफर कयो जेकोबाद मूं जेकोबाद में जांच वरिती इलेक्शन्स थी वई बशीर मोरियाणी साहिबु डिप्टी कमिश्नर हुजे इन दौरान हिननि न सर अञा इलेक्शन हली पए त ठहंदियूं आहिनि न पोलिंग स्कीम्स
त पोलिंग स्कीम जेके तयारु थी वियूं त बशीर मोलाणी चयो त हाणे मुग़ल साहिब तव्हां खणो पहिरीं वञो पंहिंजो दरिया ख़ान खोसो वटि वञो उनखे थोरो ॾेखारियो त हुनखे एतिराज़ कोन्हे पोइ दुरमंद ओस्ते वटि वञो त आउं खणी वियुसि दरिया ख़ान खोसे वटि उन ॾिसी चयो त ठीकु आहे पोइ खणी वियुसि दुरमंद ओस्ते वटि त हिकिड़े ते एतिराज़ कयो ॿिए ते एतिराज़ कयो टे ते एतिराज़ कयो चोथे ते एतिराज़ कयो तूं सभु मुंहिंजे मुखालिफ़ जेके आहिनि उहे खणी आयो माना इहो तव्हां 70 जे 70 इलेक्शन जी 70 इलेक्शन ऐं पंहिंजो जेको आहे बंदि करे मूंखे जी हलियो वञिणो उनखां पोइ इलेक्शन्स थी इलेक्शन थियण खां पोइ पंहिंजो हिननि खां पुछियो त तव्हांजे डिस्ट्रिक्ट्स में कहिड़ा ऑफिसर आहिनि जेके लाइक़ु न आहिनि असीं उन्हनि खे कढूं 1400 ऑफिसर आहिनि कढिया हुआ से उन्हनि पंहिंजो जेको दुरमद ओस्ते मुंहिंजो नालो ॾिनो मूं बि रेडियो ते पंहिंजो नालो ॿुधो आवाज़ आउट सम्झे न ख़िदमतूं नथियूं घुरिजनि हा उनखां पोइ पंहिंजो ग़ुलानी मुग़ल सां मुंहिंजी दोस्ती हूंदी हुई कराची में असीं हिते गॾु रहिया पियासीं हिकिड़े ॾींहुं आयो ग़ुलानी मुग़ल मूंखे चयईं त साईं पंहिंजो चयईं त अॼु हिलाल पाकिस्तान में आई इश्तिहार त हुनखे खपनि के साफ़ ई सो मूं तुंहिंजी तरफ़ां लिखी ऐं ग़ुलानी मुग़ल ऐं लिखी सही करे ॾेई आयो हुनखे दरख़्वास्त पहुची वई आहे हा पहुची वई इंटरव्यू कॉल कयो जीअं CSS जो थींदो न तीअं बाक़ाइदे कयो अच्छा माफ़ कजो मुग़ल साहिबु भला तॾहिं बि तव्हां GN मुग़ल सॾाईंदव या ग़ुलाम नबी मुग़ल पोइ इहो GN मुग़ल उन ते अचूं था अच्छा सही हा तव्हां इंटरव्यू मुग़ल पंहिंजो जेको सो वठी आयो तव्हांखे इंटरव्यू ॾिनोसीं पंहिंजो पछाणे पोइ वरी हर हिक खे अलॻि अलॻि घुराई मूंखे घुराए ॾिसी चयईं त मुग़ल ॻाल्हि ॿुध सिराज साहिबु चयो तूं न रहंदे साहबत में तूं साहबत छॾे वेंदे चयोसीं छो चई जेके माण्हू हेतिरो होशियारु आहिनि हेतिरो लिखी सघनि था उन्हनि जो मूं वटि रिकॉर्ड आहे उहे साहबत में ईंदा आहिनि कुझु वक़्तु गुज़ारे उन खां हलिया वेंदा आहिनि मुंहिंजो साईं आउं कोन साहबत छॾींदुसि चई वाइदो मुंहिंजो साईं तव्हां सां वाइदो पोइ हुन रखियो ऐं मूंखे सब एडिटर करे रखियऊं मूं इन दौरान पंहिंजो एग्रीकल्चर बैंक में मैनेजर जे लाइ इंटरव्यू ॾिनो हिकिड़े ॾींहुं ऑर्डर आयो त तूं सिलेक्ट थी वई ऐं पोइ तूं फलाणी तारीख़ ते फैसलाबाद पुछ हुते तुंहिंजी ट्रेनिंग थींदी सही मूंखे उहो ॻाल्हि ई विसरी वेंदी त मूं सिराज साहिब सां वाइदो कयो सो आउं पंहिंजो रेज़िग्नेशन खणी वियुसि सिराज साहिब वटि ईअं ॾिसी कीअं कीअं मूं चयो कोन ते तूं कोन तव्हां ज़रई ऑफिसर बि थी वियो ॿुधो ॿुधी वञो ॻाल्हि तव्हां मूं चयो कोन ते तूं इस्तीफ़ा ॾेई वेंदे हलियो मुंहिंजो कीअं चई मूं तोखे चयो हो न तूं इस्तीफ़ा तूं छॾे वेंदे तो चयोसीं न कोन चईंदुसि पोइ चयोसीं हा साईं बिल्कुलु चयो त कोन छॾींदुसि पोइ जी हाणे छॾींदो पोइ चयोसीं मूंखे ॾेखारींदो मुंहिंजी रेज़िग्नेशन वठी मूं फाड़े हिन किचरे में विझो मुंहिंजो न छॾींदुसि छा थी पए साहब न छॾियो हाणे मुग़ल साहिबु सहाफ़त जे इन दौर ते पाण ॻाल्हाईंदासीं पर प्रोग्राम जो ई वक़्तु हिते पुॼाणे ते पहुतो जेको असांजे प्रोग्राम जो ॿियो हिसो हूंदो इनशाला पाण वरी सिंधी सहाफ़त में तव्हां कीअं पेर पातो ऐं पोइ कहिड़ा लाह चाढ़ा ॾिठा हिन ते ॻाल्हाईंदासीं नाज़रीन असांजे प्रोग्राम जे हिन सेगमेंट जो हिन हिसे जो हिते ई पुॼाणी थिए थी ईंदड़ प्रोग्राम ते असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह भाई।